मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जेके झेड़ा करण वारा बंदा आहिनि न त इन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो अर्ज़ु आहे त थोरो सोचो, कंहिं बि बंदे खे अगरि कोई हिन टाइम क़तल कंदो, सभ खां पहिरियां अॻिले खे त क़तल कयो अथई, ईअं सम्झो हे पाण बि हाणे क़तल थी वियो आहे। हे पाण बि क़तल, हाणे कीअं क़तल? सिधो वेंदो हे जेल में, हे 3-4 साल अंदरि जेल में लोड़ींदो, हिन जी घरवारी ॿिए हंधि ज़लील थींदी, कॾहिं हुते जेको माइटनि वटि ज़लील, कॾहिं हुन जेको माइटनि वटि ज़लील। ज़मीनूं जेके जंहिं ज़मीनुनि ते टकरा थियो आहे त उहे त ज़मीनूं उते पई हूंदियूं, इन खां बावजूदि जेके ज़मीनूं तव्हांजूं पंहिंजूं आहिनि न, उहो ज़मीनूं बि हाली तबाह थी वेंदियूं। ऐं मुशाहिदो तव्हांजे आम्हूं साम्हूं आहे, ईअं थींदो आहे न थींदो आहे? मामलो हुयो जेको आहे ॿिनि जिरेबनि ते, जहिड़ो हुयो छा ते ॿिनि जिरेबनि ते, ऐं तव्हांजो पंहिंजो असुली जेको आहे 100 जिरेब हुयो। हाणे को माण्हू तव्हां अॻिले खे मारे विया हो या कंहिं अॻिले खे तव्हां क़तल कयो अॻिली दुर्गी, त हाणे तव्हांजो 100 जिरेब बि तबाह, तव्हांजो घर बि जेको आहे तबाह, तव्हांजी घरवारी हूंदी। ॾिसो बंदो वॾो गिरती आहे न, अहिड़ा बंदा गिरती जेके चवंदा आहिनि मां असां पंहिंजे घरवारनि खे काॾे छॾी न सघंदा। जॾहिं इहो मामिलो क़तल जो अगरि कंहिं सां जहिड़ो कयो न, माण्हू मारे न, पोइ इहो पाण हूंदो आहे जेल में, इन जा भाउ बि जेल में, तमामु रिश्तेदार जेल में। हाणे साईं औरतूं पोइ कॾहिं किथे जेको आहे धिका खाईंदियूं, कॾहिं किथे जेको आहे थाबा खाईंदियूं, ऐं तव्हांजी औलाद जेकी आहे, औलाद बि ज़लील थींदी वेंदी, औलाद बि ज़लील। ॾिसो हे हिकिड़ो नुक़सानु, कंहिंखे अगरि क़तल कयव कंहिं बि मामले ते, पैसो हुजे, ज़मीन हुजे, औरतूं हुजनि, डिग्री हुजे, नौकिरी हुजे, पहिरियों नुक़सानु तव्हांखे ॾिसण में इहो थो पए। हाणे ॿियो नुक़सानु अॻिले जंहिंखे तव्हां क़तल कयो आहे त उहो बि तव्हांखे छॾे त न ॾींदो न, उहो अॻिलो तव्हांखे छॾे ॾींदो, त अॻिलो बि उनखे बि जेको आहे जज़्बात उभरंदा। हा साईं, पोइ उहो छा करे, अगरि तव्हां निकिरी बि आहियो जेल खां, या पोइ तव्हांखे क़तल कंदो, या तव्हांजे भाउ खे क़तल कंदो, या तव्हांजी औलाद खे क़तल कंदो। ॾिसो मामला केॾा ख़राब था थी वञनि बाद में, तव्हांजूं आबाद ज़मीनूं बि तबाह, तव्हांजो वॾो माल उहो बि तबाह, तव्हांजी ज़हन जे अंदरि सुकून उहो बि तबाह, तव्हांजा पूरी फैमिली जो सिस्टम बिल्कुलु तबाह। हिकिड़े मामले ते, 2 जिरेबनि ते मामिलो हुयो, उन ते अॻिले माण्हू खे तव्हां मारे वियो, हाणे साईं तबाह लॻा पिया आहिनि। हे 2 जिरेब त मां वॾी हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, बाज़ औकात बननि ते बि जहिड़ा थियनि था, नॉर्मल हिकिड़ो बनो आहे बसि, इन ते लड़ाई थी, 3-3, 4-4 माण्हू मरी विया। हे दुनिया जो नुक़सानु ॿुधायां पियो त ज़लील थींदो दुनिया जे अंदरि। ॾिसो आख़िरत जो नुक़सानु बाद में आहे, आख़िरत जो अञा हदीस खे खोलियो बि न आहे, क़ुर खे अञा खोलियो बि न आहे, उनखे बाद में था खोलियूं। दुनिया वारो नुक़सानु इहो ई आहे। त हे जहालत हुई, ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां पहिरियां सेम टू सेम इहा ई जहालत अरबनि जे अंदरि समायल हुई। उहे बि ईअं कंदा, क़तल कंदा हुआ, फ़ख़्रु कंदा हुआ त असांजो अबो जेको न, उहो हेतिरो जेको मुड़ुसु माण्हू हुयो, हेतिरा माण्हू खे मारियो हुई, असांजो ॾाढो एॾो कंधार माण्हू हुयो, हेतिरा माण्हुनि खे जेको गर्दन उड़ाए छॾी। हे छा आहे, हे पंहिंजी क़ौम जे मथां फ़ख़्रु करणु, पंहिंजे नसब जे मथां फ़ख़्रु करणु। त अरब सेम टू सेम इहा ॻाल्हि कंदा हुआ, यार असांजो अबो जेको हो न, उहो वॾो कंधार मुड़ुसु माण्हू हुयो, एतिरा माण्हुनि खे मारियईं ऐं क़तल करे छॾियईं। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे ॿुधायो त हे जेको तव्हां क़तल कयो था, हे हिकिड़ी वॾी जहालत आहे। ऐं हिन टाइम असांजे मुआशिरे में सिंध जे अंदरि जेके बि क़बाइली जहिड़ा थिया आहिनि, तव्हां रिसर्च कयो, तहक़ीक़ात कयो, जाहिल माण्हू कंदा आहिनि, अल इल्म कोई न कंदो आहे। कोई बि तालीम याफ़्ता माण्हू कॾहिं बि अहिड़ी फशरी में न पवंदो आहे। छाजे करे थो न, तालीम वारे माण्हू खे, अकुल वारे माण्हू खे, शौर वारे माण्हू खे ख़बर हूंदी आहे, यार मुंहिंजी खोपड़ी ख़राबु आहे छा, भला हिकिड़े जिरेब जे करे मां पंहिंजो 100 जिरेब तबाह कराईंदुमि छा? हा साईं, हिकिड़े जिरेब जे करे मां पंहिंजो 100 जिरेब त तबाह न कराईंदुमि, या हिकिड़े कंहिं घर जे करे त मां पंहिंजा 10 घर त तबाह न कंदुमि न। ॾिसो अकुल हिकु वॾी शइ आहे, इल्मु हिकु वॾी शइ आहे। अहले इल्म माण्हू कॾहिं बि इन शयुनि खां मुतासिर बिल्कुलु न थींदा आहिनि। छाजे करे चवंदा यार पढ़ाई मिल्कियत छॾे ॾियो, हिनखे दफ़ा कयो, जहिड़े खे असां हथ में खणी नथा अचूं। अक्सर जहिड़ा उहे माण्हू कंदा आहिनि जेके ज़्यादा जाहिल हूंदा आहिनि, कंहिं क़िस्म जो कोई इल्मु न आहे। साईं मारे विझो, लिटाए विझो, इन खां बाद में ॾिसो माण्हू बाज़ औकात तव्हां ॾिठा हूंदा, ॾिसो जहिड़ा करे या अहिड़ी तरह क़तल करे, पोइ साईं हाणे क़ुर मेड़ियूं ढोईंदा शुरू कंदा। यार अॻ में जॾहिं एॾो कंधार हुई न, जॾहिं एॾो कंधार हुई त पोइ हाणे क़ुर छो थो खणी? जॾहिं तूं चवे पियो न एतिरा असां मुड़ुसु माण्हू त पोइ हाणे जेको छाजे करे क़ुर खणी करे जेको वञे थो, हाणे बसि जेको थींदो पोइ ॾिठो वेंदो, असां पंहिंजी ताक़त ॾेखारींदा। असांजे मुआशिरे में अक्सर ईंदो आहे, माण्हू कंहिंखे मोचड़ा हणी करे फौरी तौर पोइ पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलींदा, धीअरुनि खे, माइरुनि खे मोकिलींदा, वञो यार अॻिले ॾे क़ुर खणी वञो।
तूं त एॾे मुड़ुसु माण्हू हुई, छॾे खां पंहिंजी नियाणियुनि खे मोकिलींदो आहे, धीअरुनि खे मोकिलींदो आहे, ज़ाल खे मोकिलींदो, बसि हाणे कंट्रोल करे विझु न। हिकिड़ी ताक़त जॾहिं न हुजे न, कि बंदे में एतिरी ताक़त न हुजे न, त उहो कमु बि बंदो न करे। हिकिड़ो वज़न खणण जेतिरो वज़न आहे न, पोइ उन ते पंहिंजो क़दम बि रखो ऐं पेर बि हलायो। त तमामु जेको मां नसीहत कयां थो, असांजे सिंध जे अंदरि जेके बि क़बाइली जहिड़ा आहिनि, क़बाइली तकरार आहिनि, यकीन कयो कुझु बि रिज़ल्ट निकिरंदो जेसिताईं पंहिंजा मसइला हल न कंदव, कुझु बि न थींदो। माण्हू तव्हांजा ज़्यादा मरंदा, अॻ में घणा मरी चुका आहिनि न, त हाणे बि ज़्यादा मरंदा, अञा ज़्यादा मरंदा। नई नसल खे जेको आहे तव्हां फितने में विझी वेंदव। बाज़ माण्हू पंहिंजे वॾी उमिरि में मसइला हल न कंदा आहिनि, क़त्लनि जा, अहिड़ी तरह ज़मीनुनि जा, पिरापटिन जा, इन खां बाद में उहे त वेंदा आहिनि क़बरुनि में, पोइ हिते मसइलो थींदो आहे नौजवान नसल लाइ। हाणे नौजवान नसल पोइ हिते हाणे जहिड़ा करे क़त्लनि सां मुंहुं ॾे, कहिड़नि शयुनि सां मुंहुं ॾे, त ज़िंदगी जे अंदरि अमुन खे जेको आहे वठो। साईं अब्दुल करीम बेर वारो आहे न, इहे साईं असांजे सिंध जे अंदरि तमामु वॾो मशहूरु आहे। त मूंखे कंहिं साथी मूंखे ॿुधायो त साईं अब्दुल करीम हमेशह इहा ॻाल्हि कंदो हो त अमुन जेको तव्हांखे केतिरो बि महांगो मिले न, अमुन केतिरो बि तव्हांखे महांगो मिले, त अमुन खे महांगो वठो, केतिरो बि महांगो मिले। ऐं तव्हांखे फितनो ऐं फ़साद केतिरो बि सस्तो मिले, फ्री में मिले, हथ में मिले, माण्हू चवनि फ्री में खणो, जे कॾहिं बि जेको आहे हिनखे न खणिजो, तव्हां तबाह थींदो, तव्हांजी नसल तबाह थींदी। त अलाह ताला तमामु अहिड़नि माण्हुनि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। हे दुनिया जा नुक़सान ॿुधायां पियो, दुनिया जे अंदरि अहिड़ा नुक़सान तव्हांखे ॾिसणा पवंदा, खूननि जे मामलनि जे अंदरि, क़त्ल जे मामलनि जे अंदरि, कब्ज़े प्लाट जे अंदरि, हे दुनिया जा मामला। हाणे आख़िरत जा नुक़सानात ऐं क़ुर हकीम ऐं अहिड़ी तरह हदीस मां ॿुधाइण लॻो आहियां। सभ खां पहिरियां क़ुर हकीम में अलाह ताला फ़रमायो त जेको बि इंसानु, कोई बि बंदो अगरि कंहिं मोमिन बंदे खे क़त्ल करे थो न, त अलाह ताला फ़रमायो उहो उनजो बदिलो छा आहे, उनजो बदिलो जहन्नम आहे, ख़ालिदन फ़ीहा। अलाह ताला फ़रमायो हमेशह उन जे अंदरि रहंदो, हमेशह उन जे अंदरि रहंदो। ॿिए नंबर ते अलाह ताला छा फ़रमायो, ग़ज़िबल्लाहु, मां अलाह जो गज़ब बि हिन जे मथां आहे जेको माण्हुनि खे क़त्ल करे थो, वलअनहु, ऐं मां अलाह जी लानत बि आहे, अअद्द लहु अज़ाबन अज़ीमा, तमामु इन खे असां बुछड़ो अज़ाब ॾींदासीं क़यामत जे ॾींहुं। हे क़ुर हकीम में अलाह ताला बयान अता फ़रमायो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस, अलाह जे नबी फ़रमायो कंहिं बि अगरि मुस्लमान, अगरि कंहिं बि ॿ मुस्लमान आहिनि, ॿई मुस्लमान, हिकिड़े पासे बि मुस्लमान, ॿिए पासे बि मुस्लमान, त असां वटि अक्सर जेके मामला थींदा आहिनि न, त मुस्लमान ई कंदा आहिनि। हिते को हिंदू खे खुटी खईं असां सां जहिड़ो कंदो, ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? हिंदू जो दिमाग़ या खोपड़ी ख़राब थी आहे, उहो कंहिं मुस्लमान जी गिची में पवे, चवंदो आहे हिते मिली करे मुस्लमान खे तबाह न करे छॾनि, त हिंदू तव्हां सां कॾहिं बि हिते न विढ़ंदो। आप पंहिंजे इलाइक़े इंडिया में विढ़ी सघे थो, दादागिरी उते ॾेखारे सघे थो, हिते तव्हां सां कोई बि हिंदू न अटकाईंदो, छाजे करे हिते तव्हां मुस्लमान जी अक्सर ज़्यादा आहे, त मुस्लमान में अटकंदो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो अगरि कोई बि मुस्लमान, हिकिड़े पासे मुस्लमान, ॿिए पासे मुस्लमान, इहे पाण में हथियार खणनि था, इहे पाण में हथियार खणनि था ऐं हिक ॿिए जे मथां हथियार सिधा था कनि, अलाह जे नबी फ़रमायो जहन्नम जी कंहिं घाटी में ॿई पहुची था वञनि। अगरि ॿई नाक थियनि, ॾिसो बाज़ा औक़ात ईअं थींदो आहे, पिरापटी पराई हूंदी आहे। मां हिकिड़ो मिसाल ॾियणु लॻो आहियां, पिरापटी हुजे मंगणार जी, ऐं हिकिड़े पासे मक्सी बीठो हुजे, ॿिए पासे बोरोई बीठो हुजे, बोरोई चए त हे मां खणंदुमि, मक्सी चए हे मां खणंदुमि। हाणे त पिरापटी त मंगणार जी आहे, विच में छाजे खां फसी था कयो, पोइ अची करे ॿिन्हिनि हिक ॿिए जे मथां हथियार खयां। त अलाह जे नबी छा फ़रमायो, अलाह जे नबी फ़रमायो इहे ॿई जेके मुस्लमान आहिनि न, जहन्नम जी कंहिं घाटी में पहुची था वञनि। ॿई हक़ ते ॿिन्हिनि मां कोई भला आहे? तव्हां खां त मां पुछां की पिरापटी मंगणार जी हुजे त हक़ ते ॿिन्हिनि मां कोई आहे? मक्सी भले क़ुर खणे त बि कूड़ो आहे। हे मां ज़ातूं ईअं खामखा ॿुधायां थो, मां मिसाल हिकिड़ो ॾियां थो, कोई साथी हिन खां मुतासिर बि न थिए। त हक़ ते ॿई बि न आहिनि। अलाह जे नबी फ़रमायो जेकॾहिं हथियार खयूं, ॿई जो जहन्नम जी कंहिं घाटी मां पहुची वेंदा। ॿी रिवायत में अलाह जे नबी फ़रमायो इस्लाम खां ख़ारिज था थियनि, हे मुस्लमान जे मथां हथियार खणी। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अलाह जे नबी फ़रमायो ए साहबा हिकिड़ो ज़मानो ईंदो, उनजे अंदरि तव्हां न ॾिसो शायदि, हिकिड़ो ज़मानो ईंदो जेको बंदो अगरि कंहिंखे क़त्ल कंदो न, क़त्ल जेको बंदो अगरि कंहिंखे क़त्ल कंदो न, त हो जहन्नम में वेंदो, ऐं जेको मरियो आहे न इहो बि जहन्नम में वेंदो। साहिबिन खे इहा ॻाल्हि वॾी ॻोरी लॻी, साहिबिन खे इहा ॻाल्हि सम्झ में न आई, जो अलाह जे नबी फ़रमायो क़ातिल बि जहन्नम में वेंदो, मक़तूल बि जहन्नम में वेंदो। साहिबिन चयो साईं
हाणे जेको मरी वियो आहे इहो त मज़लूम आहे, जेको मरी वियो आहे त इहो त मज़लूम आहे न। इहो कीअं जनम में? अलाह जे नबी फरमायो इन जे दिलि जे अंदरि बि अहिड़ी बाहि हुई त मुंहिंजी गोली इन जे मथां पहिरियों हले, पर हो हिमत करे विधई, हुन अॻु में हिन खे मारे विधो। इन जे दिलि जे अंदरि इहा ई बाहि हुई त हिन खे पहिरियों क़तल मां कयां, पर असां हे अॻु में हिन खे हणी विधई। अलाह जे नबी फरमायो इहे ॿई मरंदा, इहे ॿई जेको जनम में सड़ंदा। छाजे करे? नाहक ते अमूमन अॼुकल्ह नाहक ते वॾो सिस्टम हले थो, पैसा परावा, प्रॉपर्टी पराई, बंगला परावा, ज़मीनूं परायूं, सरकारी ज़मीनूं, उन ते जेको लफड़ो, तमामु मामला जेको आहे उहो परावा, अची करे ॿ दुनियूं पाण में टकरंदियूं, अलाए केतिरा खून मर्डर, मामला ख़राबु। अलाह जे नबी फरमायो इन्हनि खे आगाह करे छॾियोसि, इन्हनि खे ॿुधाए छॾियोसि त इहे ॿई करे वेंदा, इहे ॿई जनम में वेंदा। हे ॿी हदीस। ऐं टीं हदीस, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहब हिकिड़ो ज़मानो ईंदो, उन ज़माने जे अंदरि तव्हां ॾिसंदो माण्हुनि खां इल्मु जेको आहे उहो क़ाबिज़ थी वेंदो, माण्हुनि जे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई इल्मु न हूंदो, माण्हू अक्सर जाहिल थी वेंदा, नमाज़ुनि खां बिल्कुलु गाफ़िल, अहिड़ी तरह क़ुर खां बिल्कुलु गाफ़िल, क़ुर खे कंहिं क़िस्म जो सम्झंदा न, हदीसुनि खे कंहिं क़िस्म जो न सम्झंदा। हिकु निशानी। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿी निशानी उन्हनि जे अंदरि इहो आहे त उन्हनि जे अंदरि फितना घणा थी वेंदा। फितननि मां छा मुराद आहे? झेड़ा, क़तल, हा साईं, फ़हश आम थी वञे, ज़िना आम थी वञे, शराब आम थी वञे, हे फितननि जी तरफ़ इशारो आहे। अलाह जे नबी फरमायो ॿिए नंबर ते फितना उन्हनि वटि आम थी वेंदा। टे नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ए साहबा उन्हनि जे अंदरि बुख़ुल ज़्यादा थी वेंदो, तमामु माण्हू बख़ील हूंदा, सख़ी त नज़र ईंदो ई न, कोई बि अलाह जे नाले ते न ॾींदो, बल्कि ॿियनि खे रोकींदा यार छॾे ॾे। सख़ी अक्सर मरी वेंदा, बख़ील जेको आहे ज़्यादा थी वेंदा। हे टे नंबर ते। चोथे नंबर ते अलाह जे नबी फरमायो ए साहबा हर्ज ज़ाहिर थींदो, ए साहबा हर्ज थींदो। साहिबनि चयोसीं हर्ज छा आहे? हर्ज आहे छा? अलाह जे नबी फरमायो हर्ज इहो आहे तव्हां ॾिसंदो माण्हू ज़्यादा क़तल थींदा। त हे कहिड़ो ज़मानो? हे असांजो ई ज़मानो आहे, हे असांजो ई ज़मानो। ॿुधण में नथो अचे? रोज़ानो ॿुधंदा केतिरा माण्हू मरंदा। साईं अॼु हिते जेको 2 माण्हू मरी विया शहदाद कोट में, साईं 2 जेको आहे 3 कल्ह कंबर में मरी विया, लाड़कण में मरी विया। रोज़ानो को हिकिड़ो ॾींहुं ख़ाली थिए थो जंहिंमें तव्हां अख़बार में या न्यूज़ में ॿुधो न त अॼु माण्हू न मरियो हुजे। पंहिंजी मौत न साईं, पंहिंजी मौत उहा अञा ॿी आहे, झेड़नि जे अंदरि, हा साईं, फ़साद जे अंदरि, पैसनि जे अंदरि, अलाए केतिरा माण्हू मरंदा। अलाह जे नबी फरमायो ऐसा क़तल आम थी वेंदो, क़तल ज़्यादा तमामु घणो क़तल थी वेंदो। इन खे अलाह जे नबी हर्ज बयानु कयो, हर्ज। इहो हर्ज जेको तव्हां आम ॾिसंदव, अॼु उहे ॾींहं जेको असांखे ॾिसणा पवंदा, इन ई ॾींहं जे तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो ऐं उहो ॾींहुं अॼु असां ॾिठो आहे। त अहिड़नि मामलात खां असां तौबा इस्तग़फ़ार कयूं। तमामु जेको आहे इंसान जे मथां भारी जेको ॾींहुं अचण वारो आहे, क़यामत ॾींहुं। हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि जेको तवाफ़ कनि पिया, तवाफ़ हरम जे अंदरि छा पिया कनि? तवाफ़ कनि पिया। तवाफ़ कंदे कंदे अलाह जे नबी कसम ॿुधी खयूं, ए काबा मूंखे कसम आहे अलाह जी ज़ात जो, काबे सां मुखातिब थिया, मूंखे कसम आहे अलाह जी ज़ात जो, ए साहबा तोखां वधीक ताज़ीम उन मुस्लमान मोमिन जी आहे जंहिंखे अलाह ताला दुनिया जे अंदरि पैदा कयो आहे। तोखां वधीक ताज़ीम कंहिंजी आहे? मोमिन बंदे जी आहे, मोमिन बंदे जी आहे। ऐं मोमिन जो माल ऐं अहिड़ी तरह खून जी अलाह जे नबी फरमायो इन खां परे थी वञो। हे काबे सां मुखातिब थी करे, हालांकि काबो कहिड़ो आहे? हे जुमे जी नमाज़ एॾे मुंहुं करे असां नमाज़ पढ़ंदा आहियूं। अलाह जे नबी ॿुधायो त हिन काबे खां हिन मोमिन बंदे मुस्लमान जी फज़ीलत ऐं फ़ौक़ियत मथी आहे। ऐं अहिड़ी तरह अलाह जे नबी फरमायो ईअं इन मोमिन जे माल जी हिफ़ाज़त कयो ऐं अहिड़ी तरह इन जो खून जेको आहे बिल्कुलु न वाइजो। इन हदीस इहो ई मफ़हूम थो बीहे। ऐं जंहिं बंदे अगरि कंहिं मुस्लमान खे क़तल करे थो ख़ामख़ा ऐं कंहिं मुस्लमान खे नाजाइज़ तरीक़े सां मारे थो, इन ईअं सम्झो अलाह जे घर खे जेको आहे ड्राइण खां वॾो गुनाह कमु कयो आहे। कोई बंदो मस्जिद खे ड्राए त उनखे माण्हू छॾे ॾींदा? मां पुछा कयां थो तव्हां खां, साईं कोई बंदो अचे मस्जिद खे, हे मस्जिद हिन मस्जिद जी निस्बत बनिस्बत बैतुल्लाह जी घटि आहे, छाजे करे असांजी मस्जिद जो क़िबलो बि हेॾी आहे। जेकॾहिं अगरि हरम न हुजे, बैतुल्लाह न हुजे त असांखे मुंहुं काॾे करे नमाज़ पढ़णी पवंदी। त नमाज़ जे लाइ हिकिड़ी जॻह मर्कज़ आहे जंहिंखे बैतुल्लाह चयो वेंदो आहे,
उनखे छा बैतुल्ला चयो वेंदो आहे। त अलाह जे नबी ॿुधायो त ए काबा अलाह जो कसम खणां थो मोमिन खां तुंहिंजी फज़ीलत जेको आहे न मथे आहे। ऐं जेकॾहिं कोई बंदो मुस्लमान खे क़तल करे, मोमिन खे क़तल करे, मुस्लमान खे क़तल करे ऐं मोमिन खे क़तल करे, उन ईअं सम्झो काबे खे त डरायो आहे पर इन खां वधीक उन गुनाह कयो आहे। कोई बि जेकॾहिं बंदो काबे खे जेको आहे डराइण जी कोशिशि करे, उनखे मसमार करण जी कोशिशि करे, तव्हां छा था सम्झो उनखे मुस्लमान तस्लीम कंदासीं असां? छाजे करे चवंदासीं न यार हिकिड़ो मर्कज़ आहे असांजो, उनखे हे बंदो ज़ालिम यार भले मुस्लमान ई छो न हुजे, पर चवंदासीं हाणे इहो इस्लाम खां ख़ारिज थी वियो आहे। नाजाइज़ क़तल करणु सेम टू सेम ईअं बंदो जेको आहे न इस्लाम खां ख़ारिज थी वञे। हे अलाह जे नबी हदीस आहे। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। तमामु बार दोस्तों तमामु वॾा इहे फितना जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻु में ई आगाही करे छॾी हुई। त अहिड़नि जेको आहे तमामु गुनाह कबीरे खां अलाह ताला तमामु उम्मत मुस्लिमा खे बचण जी कोशिशि था फरमाए।